नाज़रीन, अवामी तहरीक पारां सिंधु दरिया ते नवन केनालन, डेमन, कारपोरेटिंग फार्मिंग ऐं फैक्ट्रियन में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न मिलण खिलाफ़ घारे शहर में एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था रशीद पंवर खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाइण थो न, सिंधु दरिया ते नो केनल ऐं डेमन ऐं कारपोरेट फार्मिंग फैक्ट्रियुनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ऐं वसीलनि जी फुरलट ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां जेको आहे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत ऐं मरकज़ी सीनियर नायब सदर जेका आहे नूर अहमद काचार, नूर नबी पली जो अवामी तहरीक ज़िले सटे जे सदर रज़ाक चांजो ऐं सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻुवान सलमा लाशारी, सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी आफ़िसर ख़ालिद चंद्रो, मिठा खान लाशार, बिलाल लाशार ऐं अब्बास मुजाहिद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जेको आहे घारो शहर में गोलाई खां मेन बस स्टॉप ताईं एहतिजाजी रैली कढी क़ौमी शाहरा ते धरणो बणायो वियो। जॾहिं त धरणे खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त सिंध में नओं सूबो ठाहिण जी मुहिम ऐं दहशतगर्दी सिंधी क़ौम खे पंहिंजी तारीख़ वतन ऐं सिंधु तोड़े वारी ॻाल्हियुनि बर्दाश्त न कंदासीं। सिंध तोड़ण जी साज़िश कंदड़नि ख़िलाफ़ आईनी आर्टिकल ते ते जेके कार्रवाई 6 ते जेका कार्रवाई कई पई वञे, हुन में सिंधु दरिया जो पाणी रोकण लाइ ऐं ॿिया ॿेटा जेके आहिनि उहे ख़तमु कया पिया वञनि, जंहिं करे मुल्क में माहौलियाती तबाही आई आहे ऐं गुलशर जो फाइण ऐं ॿेलनि जी ख़तमु थियण जो नतीजो हुकूमत ऐं ॿेलनि जी बाली धारियनि हवाले केनाल डेम ख़तमु करण लाइ सरीर इख़्तियार करे मुल्क जा हुकुमरान माहौल दोस्त ऐं केनाल ठाहिण माहौल खे दुश्मन मनसूबो हणी रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त सिंध में जेको आहे पंजाब जे हुकुमराननि डेम केनाल ठाहे सिंध जो पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं करे ज़मीन जो जेको समुंड उहो ॻारे वियो आहे ऐं समुंड में आयल ज़मीन जी मालिकिन मुआवज़ो ॾिनो वञे थो। पंजाब ऐं हुकुमराननि तरफ़ां सिंध जो पाणी चोरी करण सबबि सिंध में नुक़सानु आहे। हिननि वधीक चयो त धारिया जेके केनाल मनसूबा ख़तमु कया वञनि ऐं सिंध जे जेके हुकुमरान आहिनि, सिंध जा हुकुमरान आहिनि, लखे एकड़ ज़मीनूं कारपोरेट पार्किंग कंपनियुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिंजो फ़ैसिलो सदारती हाउस मां थियो आहे। हिननि चयो त सिंध जे माण्हुनि खां हिकु तरफ़ सिंधु दरिया खसियो पियो वञे, ॿिए तरफ़ ज़मीनूं खसियूं पियूं वञनि, वतन बेवतन करण जी साज़िश कई पई वञे। अवामी तहरीक मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद काचा चयो त पसपाली करप्शन ऐं सिंध जे शहरनि लाइ घटि नाला बणाए छॾियो आहे। हिननि चयो त बरसाति दौरान हुकूमत करप्शन ज़ाहिर थी आहे ऐं ॿिए पासे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हिननि वधीक चयो त ठटे जे कोस्तान जे किंजर, हालेजी, बंबोर लखे एकड़ ज़मीन जेका आहे उहा कब्ज़ा कया विया आहिनि। हिननि चयो त ठटे में नवां अख्तर खान, उमर खान करे विया आहिनि, जंहिंखे कब्ज़े में मंशात करप्शन में मुलविज़ ऐं ज़ेबेस्ट यूनिवर्सिटी जे नाले ते 6000 खां वधीक जेका ज़मीन उहा लाट कई वई आहे ऐं सवे माण्हू जेके ॻोठाणा आहिनि उन जा क़ब्रिस्तान ऐं जेके गुज़रगाहूं आहिनि उन्हनि वसीला शामिल आहिनि। हिननि चयो त दरिया में कोठड़ीअ खां हेठि पाणी न छॾण सबबि ठटे, सिजावल, बदीन ज़िलनि जूं जेके लखे एकड़ ज़मीनूं आहिनि उहे समुंड खाई वियो आहे। हिननि वधीक चयो त डेमन ऐं बरसातियुनि दौरान अवाम खे न रेस्क्यू कयो थो वञे, न रिलीफ ॾिनो थो वञे, न डेम वारो जेको आहे अवाम आगाही ॾियण में नाकाम थिया आहिनि ऐं नाहिल ई ज़ाहिर थी पई त सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻुवान जेका आहे सलमा लाशारी, हुन चयो त कारपोरेट फार्मिंग नाले ते कब्ज़ागीर बंदि करे कब्ज़ा कया पिया वञनि ऐं सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे कंपनियुनि बदिरां मक़ामी हारियुनि खे ॾिनियूं वञनि त अवामी तहरीक ज़िले सटे जी सदर रज़ाक चांजो चयो त सिंध में मंशात आम करे सिंध क़ौम लाइ गुलाम बणाइण जी साज़िश कई पई वञे। हिननि चयो त मंशात पुरुषनि हुकूमत जी सरपरस्ती हासिल आहे। सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी आहिनि ख़ालिद चयो त घारो में फैक्ट्रियुनि में मक़ामी जेके मज़दूर आहिनि उनखे रोज़गार नथो ॾिनो वञे। सिंध में धारियुनि खे कब्ज़ा करण लाइ सिंध जी फैक्ट्रियुनि ऐं ॿाहिरिनि माण्हुनि खे भर्ती कयो पियो वञे। जी रशीद, तफ़सील करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।